दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकु बहितरीनु ॻाल्हि ॿुधाइण वारो आहियां सिंधी शोबे जे हवाले सां, यानी सिंधू वॉर्ड जे हवाले सां। ऐं दोस्तनि वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा। हिन ईद ते कहिड़ा कहिड़ा ड्रामा लॉन्च थियण वारा आहिनि ऐं कहिड़ियूं फिल्मूं लॉन्च थियण वारियूं आहिनि, उहो सॼी डिटेल तव्हांखे ॾींदोसीं हिन नंढड़े वीडियो में। ही 1 मिंट 20 सेकंड जी वीडियो आहे, वधीक वॾी वीडियो न आहे, तव्हांजो घणो टाइम बि न वठंदासीं। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खे चवंदोसि त हिन चैनल शाहिद खोस ब्लॉग खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों हिन ईद ते जेको आहे पापड़गढ़ ड्रामे जी बि एंट्री आहे। उन सां गॾोगॾु दोस्तों काफ़ी ॿियूं सिंधी फिल्मूं बि अची रहियूं आहिनि, जंहिंमें असद कुरैशी जी बि हिकु अधु फिल्म थी सघे थी, आज़म मेघल जी बि हिकु अधु फिल्म थी सघे थी, ऐं मज्जू लाड़ जूं त हर ईद ते हिकु ॿ फिल्मां हूंदियूं आहिनि। काफ़ी ॿियूं लोकल्स वग़ैरह चैनलनि ते बि फिल्मूं अपलोड थींदियूं, कुझु अदाकारनि जे पंहिंजे चैनलनि ते बि फिल्मूं अपलोड थींदियूं, छो त हू चैनल में डिजिटल चैनल खां अलावा बि फिल्मूं शूट कयूं वेंदियूं आहिनि। बहरहाल हिन ईद ते काफ़ी जेको आहे न ज़बरदस्त फिल्मूं अपलोड कयूं वेंदियूं, ख़ासि करे सोशल मीडिया ते। ऐं तव्हांखे इन जा रिव्यू बि ॾिसण में आया हूंदा, कुझु इमेज बि, लेकिन असां तव्हांखे डिटेल ॾिनी आहे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।